अहम ख़बर अवां खे ॾियूं। गवर्नमेंट में एहसास किफ़ालत प्रोग्राम ज़रिए औरतुनि खे मिलंदड़ रक़म मां कटौती जो इंकशाफ थियो आहे। मुस्तहिक औरतुनि जे रक़म मां 2000 रुपया कटौती थियण लॻी आहे। इंतिज़ामिया तहरुक न वरितो आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। नाज़रीन, गवर्नमेंट में एहसास किफ़ालत प्रोग्राम ज़रिए औरतुनि खे मिलंदड़ रक़म मां कटौती जो इंकशाफ थियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया त मुस्तहिक औरतुनि जे रक़म मां 2000 रुपया कटौती थियण लॻी आहे। इंतिज़ामिया तहरुक न वरितो आहे। नाज़रीन, अवां खे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। गवर्नमेंट में एहसास किफ़ालत प्रोग्राम ज़रिए औरतुनि खे मिलंदड़ रक़म मां कटौती जो इंकशाफ थियल आहे। मुस्तहिक औरतुनि जे रक़म मां 2000 रुपया कटौती थियण लॻी। अवां खे ॿुधाईंदा हलूं त मुस्तहिक औरतुनि जे पैसनि मां कटौती थियण लॻी आहे। 2000 कटौती कई पई वञे, पर इंतिज़ामिया को बि तहरुक न वरितो आहे। नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया। गवर्नमेंट में एहसास किफ़ालत प्रोग्राम ज़रिए औरतुनि खे मिलंदड़ रक़म मां कटौती जो इंकशाफ थियो आहे। मुस्तहिक औरतुनि जे रक़म मां 2000 रुपया कटौती थियण लॻी आहे। इंतिज़ामिया को बि तहरुक न वरितो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ पे ॾियूं। गवर्नमेंट में एहसास किफ़ालत प्रोग्राम ज़रिए औरतुनि खे मिलंदड़ रक़म मां कटौती जो इंकशाफ थियो आहे। मुस्तहिक औरतुनि जे रक़म मां 2000 रुपया कटौती थियण लॻी आहे। इंतिज़ामिया तहरुक न वरितो आहे। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। गवर्नमेंट में एहसास किफ़ालत प्रोग्राम ज़रिए औरतुनि खे मिलंदड़ रक़म मां 2000 कटौती जो इंकशाफ थियो आहे। मुस्तहिक औरतुनि जे रक़म मां 2000 रुपया कटौती थियण लॻी आहे। इंतिज़ामिया को बि तहरुक न वरितो आहे।